अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अव्हीं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अव्हांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कजे थो ख़बरुनि जी दुनिया। 3 नवंबर 2025 आचार जे ॾींहुं प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया साण करे आऊं अव्हांजी ख़िदमत में हाज़िर अव्हांजो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सभ खां पहिरियां पेश करियूं था ख़ासि ख़बरूं। सिंधियन नेशनल कांग्रेस जो तहफ़ुज़ सिंध मार्च जारी। कारपोरेट फार्मिंग समेत समूरा सिंध दुश्मन मनसूबा रद्द। मज़हबी आलमनि ऐं मशाइखनि पारां सिंध जे इम्कानी विरहाङे वारनि साज़िशनि जी मज़मत। थर क्लाइमेट मार्च माहौल जो तहफ़ुज़ हर फ़र्द जी ज़िम्मेवारी करार। सिंध बार जी चूंड में हसीब जमाली ऐं ॿिया उम्मीदवार कामयाब। सिंध सागर पार्टीअ जे ज़िले चूंडनि जो सिलसिलो जारी। हुक्मरान इक़्तिदार ख़ातिर कुझु बि करे सघनि था, असां सौदेबाज़ी न कंदासीं। अवामी तहरीक। सिंध में रोहिंग्या मुसलमाननि खे आणण जूं तयारियूं कम्युनिस्ट पार्टी पारां मज़मत। हाणे पेश करियूं था तफ़सीली ख़बरूं। अवामी तहरीक जे अॻवाननि चयो आहे त पीपल्स पार्टीअ जे हुक्मराननि जॾहिं बि चयो आहे त सौदेबाज़ी न कंदासीं त उन मां सम्झणु घुरिजे त हू इक़्तिदार ख़ातिर कुझु बि करे सघनि था। सिंध जो अवाम पीपल्स पार्टीअ जे हुक्मराननि जे वेसाघातियुनि खां वाक़ुफ़ु थी चुको आहे। हाणे कंहिं बि सूरत में को बि माण्हू सौदेबाज़ी न कंदो। अहिड़ो इज़हार अवामी तहरीक जे मरकज़ी सदर एडवोकेट वसंथरी, मरकज़ी सीनियर नायब सदर नूर अहमद कात्यार, मरकज़ी अॻवान लाल जरवार, एडवोकेट इस्माइल ख़ासकेली ऐं एडवोकेट इज़हार दाऊद पोटे पंहिंजे गॾियल बयान में कयो। अॻवाननि वधीक चयो त सिंधी असेंबली में पीपल्स पार्टीअ जे हुक्मरान चयो आहे त सिंध जी वहदत 1973 जे आइन अरिड़हीं तरमीम सूबाई ख़ुदि मुख़्तियारी NFC एवार्ड में सिंध जे हिसे ते सौदेबाज़ी न थींदी। पीपल्स पार्टीअ जे हुक्मरान जा अहिड़ा बयान ऐं ठहराव फ़क़्ति ॾेखाव ख़ातिर आहिनि। पीपल्स पार्टीअ जे हुक्मराननि इक़्तिदार ख़ातिर 26 ऐं 27 आइनी तरमीम आणे अमली तौर ते 1973 जे आइन ऐं सूबाई ख़ुदि मुख़्तियारी खे ख़तमु करे छॾियो आहे। 26 ऐं 27 आइनी तरमीमनि ते ख़दशनि ते ॿधल गॾियल क़ौमनि जे इंसानी हक़नि बाबति हाई कमिश्नर जो बयानु पीपल्स पार्टी जे हुक्मरान लाइ आइनो आहे। बयान में चयो वियो आहे त 26 ऐं 27 आइनी तरमीम क़ानून जी हुक्मरानी जे बुनियादी उसूलनि जे उबतड़ आहे। अवामी तहरीक जे अॻवाननि पंहिंजे बयान में चयो आहे त पीपल्स पार्टी जी क़यादत इक़्तिदार ऐं कुर्सी ख़ातिर हर सौदेबाज़ी करण लाइ तयारु आहे। सिंध जी 13 लख एकड़ ज़मीन कारपोरेट फार्मिंग कंदड़ कंपनियुनि जे हवाले करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। मुराद अली शाह पहिरीं चयो त कैनाल न पिया ठहनि। जॾहिं सिंध जी अवाम एहतिजाज कयो त पोइ कैनालनि जी ॻाल्हि खे CCI में आंदो वियो। मुराद अली शाह चयो त डिजिटल आदमशुमारी क़बूल न आहे ऐं पोइ उन जे उबतड़ मुराद अली शाह CCI में कूड़ी डिजिटल आदमशुमारी जा अंग अखर क़बूल करे आयो। इरसा एक्ट में तरमीमूं क़बूल कयूं वियूं। ॿेटनि खे वफ़ाक़ जे हवाले करण जी NOC मुराद अली शाह ॾिनी। बिलावल भुटे ज़रदारी मिठी जे जलसे में चयो त जेको कारूंजर खे कटण जी ॻाल्हि कंदो उन जा हथ कटे छॾींदासीं। सिंध हुकूमत उन जे उबतड़ कारूंजर खे कटण लाइ सुप्रीम कोर्ट में केस खणी वेई ऐं हाणे ॿीहर कारूंजर खे कटण लाइ सिंध हुकूमत फ़ैसिलो कयो आहे। अॻवाननि चयो आहे त सिंध जे विरहाङे लाइ MQM लाहौर जे मीडिया मालिक ऐं वापारियुनि खे मैदान में लाथो आहे, पर पीपल्स पार्टी जा हुक्मरान उन्हनि मां कंहिंखे बि जवाबु ॾियण लाइ तयारु न आहिनि। अवामी तहरीक जे अॻवाननि चयो आहे त पीपल्स पार्टीअ जे हुक्मरान जे मकर ते ॿधल बयाननि खे सिंध जो अवाम सम्झे थो। अॻवाननि वधीक चयो त सिंध जे वजूद ऐं वसीलनि खे बचाइण लाइ अवामी तहरीक जी जदोजहद जारी रहंदी। 21 डिसंबर ते लाड़काणे में भरपूर एहतिजाजी रैली कढी वेंदी। सिंध हारी कमेटीअ जे सदर प्रोफेसर मीर मुनवर टालपुर, नायब सदर मुस्तफ़ा राजपर ऐं कम्युनिस्ट पार्टी ऑफ पाकिस्तान सिंध जे सेक्रेटरी कामरेड इक़बाल हिकु बयान में चयो आहे त वकील बिरादरी जे तरफ़ां जारी कयल जदोजहद खे बिना कंहिं नतीजे ते पहुचण खां अॻु मुलतवी करणु ऐं सिंध सरकार जे हिकु वज़ीर तरफ़ां कारपोरेट फार्मिंग जे मनसूबनि खे क़ाबिल बहस करार ॾियण जे मौक़िफ़ खे क़बूल करण खे नामुनासिब करार ॾींदे चयो त
कारपोरेट फार्मिंग जे मनसूबनि जो तालुक़ु सौ सिधो कैनाल कढण जे मनसूबनि सां मशरूअ ताईं ॻंढियल आहे। उन करे सिंध जे अवामी वकील बिरादरी जी भरपूर जदोजहद जे नतीजे में जॾहिं कैनाल कढण जा मनसूबा ख़तमु कया विया आहिनि त पोइ कारपोरेट फार्मिंग जे मनसूबनि खे बि रद्द करण जो चिटो ऐलान करण जे बदिरां उन्हनि मनसूबनि खे बहस जोॻो करार ॾेई सिंध चोलिस्तान ऐं पंजाब जी अवाम जे मथां उन्हनि मनसूबनि जी तलवार लटकाए रखण जो को बि जवाज़ नाहे। हिननि अॻुवाणनि हिकु भेरो ॿीहर सिंध जे सभिनी जदोजहद कंदड़ संजावद दोस्तनि वकीलनि ऐं साफ़ी बिरादरी खे अपील कई त उहे सभु गॾिजी गॾियल क़यादत जी रहनुमाई में गॾियल चार्टर ऑफ डिमांड ठाहे गॾियल हिकमत अमली जोड़े ऐं गॾियल एहतजाजी प्रोग्राम तरतीब ॾेई कामयाबी हासिल करण ताईं जदोजहद जारी रखनि। अॻुवाणनि वाज़ह कयो त सिंध जे सभिनी अहम क़ौमी मसइलनि ते न त गैर संजीदगी गैर ज़िम्मेवारी मस्ख़री ऐं सौदेबाज़ी करण जी का बि गुंजाइश न आहे। उन करे हुकूमत खे घुरिजे त कारपोरेट फार्मिंग जे मनसूबनि जे लाइ मख़सूस कयल लखें एकड़ ज़मीन जा नोटिफिकेशन वापसि वठण जो चिटो ऐलान कनि। कारगुज़र समेत सभिनी तारीख़ी ऐं सियाहती ऐं सक़ाफ़ती माॻनि जो तहफ़ुज़ यकीनी बणायो वञे। माइनिंग ऐं मिनरल एक्ट ख़तमु कयो वञे। सिंध एक्शन कमेटीअ जे तरफ़ां तरतीब ॾिनल चार्टर ऑफ डिमांड तस्लीम कयो वञे। अॻुवाणनि आख़िर में मुतालबो कयो त म्यांमार मां बेदख़ल कयल रोहिंग्यनि खे पाकिस्तानी पासपोर्ट जारी करे सिंध समेत पाकिस्तान जे कंहिं बि सूबे में आबाद करण जो फ़ैसिलो वापसि वरितो वञे। मज़हबी आलमनि मशाइख़नि गादियनि ऐं मज़हबी अॻुवाणनि सिंध जे इम्कानी विरहाङे ऐं इंतिज़ामी यूनिटनि वारे इम्कानी फ़ैसिले खे रद्द कंदे वाज़े कयो आहे त सिंध हज़ारे सालनि जी तारीख़ रखंदड़ धरती आहे। माज़ी में बरसगीर अंदरि हिंद ऐं सिंध ॿ वतन रहिया आहिनि। हिन वक़्तु सिंध पाकिस्तान जो हिसो आहे पर सिंध जो विरहाङो कंहिं बि सूरत में क़बूल न आहे। कारंजर जबल खे सिंध जो क़ौमी विरसो करार ॾेई मुतालबो कयो वियो त हमेशह लाइ कारंजर जी कटाई ते पाबंदी हई वञे। जमायत क़ादरी जीलानी पारां मकली में थियल इज्तिमा खे ख़िताब कंदे मुल्क जे नामवर मज़हबी आलमनि मुफ्ती मुनीबुर रहमान, पीर ग़ुलाम रिज़वानी, मौलवी हक़ नबी सिकंदरी, पीर मियां अब्दुल बाक़ी ऐं ॿियनि करारदादो मंज़ूर कंदे चयो त हिन वक़्तु सिंध जे विरहाङे ऐं इंतिज़ामी यूनिटनि जे नाले ते सिंध जी वहदत ते वार करण जूं हवाऊं हली रहियूं आहिनि। बज़ाहिर त सभु उन्हनि खां इनकारी आहिनि पर कुझु तअसुब परस्त लसानी धुरियुनि जी मंशा ऐं बयाननि मां सिंध जी वहदत ख़िलाफ़ साज़िश जी बू अची रही आहे जंहिंखे कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कयो वेंदो। अहिड़ियुनि साज़िशनि खे हमेशह लाइ दफ़न कयो वञे। मज़हबी अॻुवाणनि वधीक चयो त 26 ऐं 27 आइनी तरमीमनि खे मुल्क जे समूरनि धुरियुनि रद्द कयो आहे छाकाणि त उन्हनि तरमीमनि सबबि शहीद भुट्टे जे आइन खे बि बुरी तरह मुतासिर कयो वियो आहे। सिंध समेत सॼे मुल्क में इंतिज़ामी यूनिटनि बदिरां मौजूदा सिस्टम खे मज़बूत करे अवाम खे बुनियादी हक़ ॾियारिया वञनि। सिंध 5000 सालनि खां बि अॻु जी तारीख़ रखंदड़ वतन आहे। किरोड़े सिंधियुनि जे जज़्बनि सां खेॾण जी कोशिश कई पई वञे। क़दीम तर सिंध जी वहदत ते वार ऐं कारंजर जी कटाई कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कई वेंदी। सिंधियन नेशनल कांग्रेस जो शुरू कयल मार्च काल्ह बि जारी रहियो जॾहिं त अॼु बि जारी आहे। सिंध बचायो पंध मार्च जो मुख़्तलिफ़ शहरनि में शानदार इस्तक़बाल कयो वियो। सिंधियन नेशनल कांग्रेस मर्कज़ पारां चीफ ऑर्गेनाइज़र मोहबा आज़ाद, डिप्टी चीफ ऑर्गेनाइज़र सारंग जोयो, सोहणी जोयो, अदील लगारी ऐं ॿिनि जी अॻुवाणी में सजावल खां निकितल सिंध बचायो पैदल मार्च कड़ियो गहवर पहुतो जितां अॼु अॻिते रवानो थियो आहे। जॾहिं त पैदल मार्च खे ख़िताब कंदे अॻुवाणनि चयो त पैदल लांग मार्च सिंध जे बुनियादी अहम मसइलनि जे हल लाइ शुरू कयो वियो आहे जंहिंमें कारपोरेट फार्मिंग जे नाले ते सिंध जे ज़मीन ते कब्ज़ा करणु बंदि करियो, आइन में कयल 27वीं तरमीम नामंज़ूर ऐं ॿियनि नारनि हेठि जदोजहद कई पई वञे। अॻुवाणनि जो वधीक चवणु हो त कारपोरेट फार्मिंग जे नाले ते सिंध जे ज़मीननि ते कब्ज़नि जूं रिथाऊं जोड़ियूं वयूं आहिनि। असां सिंध जी सरज़मीन ते कब्ज़ो करण जी साज़िश कामयाबु थियणु न ॾींदासीं।
असां समूरियुनि सिंध दुश्मन साज़िशुनि खे रद्द करियूं था ऐं सियासी कारकुननि खे खंभे गुम करण ऐं सियासी कारकुननि मथां कूड़ा केस दाख़िल करण जी पिणु मज़म्मत करियूं था। 27वीं तरमीम जहिड़ियूं तरमीमूं आणे सॼे निज़ाम खे जकड़े अदालतुनि जी अहमियत बि ख़तमु कई वई आहे। हुननि चयो त माहौल दुश्मन पॉलिसियुनि खे हथी ॾेई इंडस डेल्टा जी हथरादू तबाही कई पई वञे। दुनिया माहौलियाती तहफ़ुज़ लाइ परेशान आहे, पर सिंध सां माहौलियाती इंसाफ़ न पियो कयो वञे, जंहिंसां इंडस डेल्टा तबाह थी रही आहे। अॻवाननि मुतालबो कंदे चयो त कारपोरेट फार्मिंग जे नाले में सिंध जी ज़मीन जी नीलामी फ़ौरी तौरु बंदि कई वञे। सिंध मां खंभे गुम कयल क़ौमी कारकुननि खे आज़ादु करे सियासी कारकुननि ख़िलाफ़ कूड़ा केस दाख़िल करणु बंदि कया वञनि। सिंध में माहौलियाती तहफ़ुज़ लाइ वक़्ताइता क़दम खणी सिंध जा वसीला सिंध ते ख़र्च कया वञनि। सिंध सागर पार्टीअ जी मरकज़ी इलेक्शन 10 डिसंबर ते भिटशाह में थींदी, जॾहिं त सिंध सागर पार्टीअ जे ज़िले चूंडनि जो सिलसिलो जारी आहे। सिंध सागर पार्टीअ जे डिप्टी सेक्रेटरी सारंग महर ऐं मरकज़ी ऑडिटर नदीम कल्होड़े जी निगरानी हेठि जामशोरे ऐं हैदराबाद ज़िलनि जूं ज़िले इंतिज़ामी बाडियूं चूंडियूं वियूं। जामशोरे ज़िले जी चूंड थी, जंहिंमें सदर अयूब इनकलाबी जुणेजो सेक्रेटरी ऐं नायब सदर अलाबख्श नुहाणी, अज़ीज़ अब्बासी, जॉइंट सेक्रेटरी अशरफ नुहाणी, मीडिया सेक्रेटरी सुल्तान अहमद लुंड, फिनांस सेक्रेटरी वसीम कल्होड़ो, ऑडिटर करीम बख्श सहारण चूंडिया विया। सिंध सागर पार्टी ज़िले हैदराबाद जी इंतिज़ामी बाडी जी चूंड पिणु थी गुज़री, जंहिंमें सदर हाफ़िज़ ख़ान मोहम्मद सैतो, नायब सदर नूर बालादी, सेक्रेटरी एहसान आकाश, जॉइंट सेक्रेटरी ज़ुल्फ़कार महर, मीडिया सेक्रेटरी हैदर भट्टी, फिनांस सेक्रेटरी नवाज़ निज़ामाणी ऐं ऑडिटर अली गुल जुणेजो चूंडिया विया। मरकज़ी डिप्टी सेक्रेटरी सारंग महर, मरकज़ी जॉइंट सेक्रेटरी ज़िले सदर हाफ़िज़ ख़ान मोहम्मद सहते ऐं ज़िले जामशोरे जे सदर कारकुननि सां ॻाल्हि ॿोल्हि कंदे चयो त अॼु तव्हां जंहिं नए जज़्बे ऐं विलविले सां ज़िले अॻवान बणिया आहियो, तंहिं जोश ऐं जज़्बे सां सिंध सागर पार्टी जो जमायती कमु बि करणो आहे। सिंध जे क़ौमी तबक़ाती मसइलनि जे हल लाइ पाण पतोड़नो आहे। पाण खे सदाईं मसइलनि जे हल लाइ गॾु बीहणो आहे ऐं मसइले जो सबबु नाहे थियणो। हाणोकी सिंध घुरिजाउ आहे त पाण राति ॾींहुं क़ौमी हलचल जो हिसो थी सिंध जी क़ौमी ग़ुलामी जो अंत आणियूं। सिंध जे क़ौमी कारकुन खे हर मुश्किल सां मुंहुं ॾेई जाखोड़ जारी रखणी आहे। सिंध जे कोयले, गैस, पेट्रोल ऐं ॿियनि मैदनी वसीलनि ते धारियुनि जे कब्ज़े ख़तमु कराइण लाइ तारीख़ी किरदारु अदा करणो आहे। सिंध हाई कोर्ट बार एसोसिएशन जी चूंड, हसीब जमाली सदर थी वियो, जनरल सेक्रेटरी जे उहिदे ते फरीदा मंगरियो कामयाब, नायब सदर तौरु तारिक जखराणी, जॉइंट सेक्रेटरी रूप माला सिंह कामयाबी हासिल कई। शागिर्दनि जी नुमाइंदगी कंदड़ तनज़ीम डेमोक्रेटिक स्टूडेंट्स फेडरेशन पारां नवाबशाह तालीमी बोर्ड में थियल ग़लतियुनि जी जाच जो मुतालबो कयो वियो आहे। शागिर्दनि जी नुमाइंदा तनज़ीम डेमोक्रेटिक स्टूडेंट्स फेडरेशन पारां जारी कयल बयान में चयो वियो आहे त नवाबशाह डिग्री कॉलेज जे 11हीं क्लास जे शागिर्दनि जी ई चेकिंग सिस्टम जे ज़रिए ऐलान कयल नतीजनि खे रद्द करियूं था। न त उन सिस्टम जे बारे में शागिर्दनि खे घुरिबल तरबियत जी ॼाण ॾिनी वई हुई, न ई खेनि तरीक़ेकार सम्झायो ऐं सेखारियो वियो हो। इन सिलसिले में नई लेक्चरारनि खे तरबियत ॾेई एतमाद में वरितो वियो हो, जॾहिं त सिस्टम में एरर अची वञण जे करे सभिनी शागिर्दनि जा नतीजा ग़लती जे वर चढ़ी विया आहिनि। डेमोक्रेटिक स्टूडेंट्स फेडरेशन जे तरफ़ां सुवाल कयो वियो त उहो कीअं मुमकिन थी सघे थो जो को बि शागिर्द इम्तिहान में 50% मार्कूं बि हासिल न करे सघे। DSF जी पधिराई में चयो वियो आहे त जेकॾहिं शागिर्दनि जा पेपर ॿीहर चेक करण सां इंसाफ़ न कयो वियो त उहे शागिर्द कंहिं बि यूनिवर्सिटी में दाख़िला वठण खां महरूम थी वेंदा, जेका ज़्यादती कंहिं बि क़ीमत ते बर्दाश्त नथी करे सघिजे। पधिराई में वाज़ह कयो वियो आहे त सिस्टम जे ग़लतियुनि जी सज़ा शागिर्दनि खे न ॾिनी वञे, शागिर्दनि सां इंसाफ़ कयो वञे ऐं शागिर्दनि जे मुस्तक़बिल सां तजुर्बा करणु बंदि कया वञनि। सिंध में रोहिंग्या मुसलमाननि खे आबाद करण जूं साज़िशूं कयूं पियूं वञनि, जंहिंजी सञाहवंदनि पारां मज़म्मत कई पई वञे। सिंध हारी कमेटी पंहिंजे जारी कयल बयान में चयो आहे त पाकिस्तानी हुकूमत
सऊदी अरब जे हुक्मरान जी फरमाइश ते म्यांमार मां बेदख़ल कयल लखे ख़ानदाननि खे पाकिस्तान ख़ासि तौर ते सिंध में आबाद करण जो फ़ैसिलो कयो आहे। पाकिस्तान ख़ुसूसन सिंध जे सभिनी जदोजहद कंदड़ जमायतनि, शागिर्दनि, नौजवाननि, वकीलनि ऐं सहाफ़ती बिरादरी समेत सभिनी देशवासियुनि खे घुरिजे त उहे हुकूमत जे उन फ़ैसिले ख़िलाफ़ु आवाज़ बुलंद करण जे लाइ उन मसइले खे पंहिंजी जदोजहद में ज़रूरु शामिल कनि। पाकिस्तान जो को बि सूबो कंहिं बि ग़ैर मुल्की खे आबाद करण जे क़ाबिल नाहे। सिंध सरकार खे पिणु हिन वक़्तु इन क़िस्म में अॻिते वधी किरदारु अदा करणु घुरिजे। कम्युनिस्ट पार्टी ऑफ पाकिस्तान जे सेक्रेटरी जनरल ऐं पॉपुलर लेफ्ट अलायंस जे कन्वीनर कामरेड इमदाद काज़ी पिणु रोहिंग्या मुसलमाननि खे सिंध में आबाद करण वारनि साज़िशुनि जी मज़म्मत कई आहे। कामरेड इमदाद काज़ी पेट्रोलियम जे अघनि में वाध, लोड शेडिंग, गैस जे क़ीमतनि में इज़ाफ़े जी पिणु मज़म्मत कई आहे। पाकिस्तान खे अमेरिका तरफ़ां बर्मा में हिकु नई प्रॉक्सी जंग कराइण वारे मामले ते पंहिंजे जारी कयल बयान में कामरेड इमदाद काज़ी जो वधीक चवणु आहे त मैं इमदाद काज़ी, सेक्रेटरी जनरल कम्युनिस्ट पार्टी ऑफ पाकिस्तान, आज मुल्क के अवाम से मुखातिब हो रहा हूँ कि पाकिस्तान सऊदी अरब के साथ नए ताल्लुकात और अमेरिका के साथ नए रिश्ते कायम करने के बाद जो हमें ख़दशा था कि पाकिस्तान किसी नई अमेरिकी प्रॉक्सी जंग का हिस्सा बनेगा और पाकिस्तान जो पहले ही बर्बाद हो चुका है उसको मज़ीद बर्बाद करेंगे। वो बात इस तरह सामने आई है कि बर्मा में जहाँ पर चाइनीज़ इन्वेस्टमेंट है उसको बर्बाद करने, वहाँ डिस्टेबलाइज करके चाइना को निकालने के लिए, जिस तरह अराकान में अराकानी रोहिंग्यास और बुद्धों के दरमियान लड़ाई कराई गई, जिसके नतीजे में एक सिविल वार हो गई और मुसलमानों को मजबूर होकर बांग्लादेश जाना पड़ा और 4 से 5 लाख के दरमियान महाजरीन कैंपों में पड़े हैं। अब सऊदी अरब के कहने पर पाकिस्तान उन रोहिंग्यास को पाकिस्तान ला रहे हैं और पहले ही अराकान में लड़ने वाली तंजीम अराकान साल्वेशन आर्मी, जिसका कमांडर अताउल्लाह जुनूनी है, उसकी कराची में पैदाइश हुई है। कराची में ही मौलाना कुद्दूस बर्मी ने अपने मदरसे से लोग ट्रेन करके उनके यहाँ भेजे हैं जो वहाँ लड़ाई लड़ रहे हैं, जिनके नतीजे में वहाँ पर मुसलमानों को बाहर निकलना पड़ा, हिजरत करनी पड़ी। आज उनको पाकिस्तान लाने के लिए बातें हो रही है और सऊदी अरब के वज़ीर दिफा की पाकिस्तान में जो सरगर्मियाँ थी, ख़ास तौर पर पाकिस्तान के फ़ौजी जनरल आसिम मुनीर से उसकी मुलाकात में यह तय पाया है कि रोहिंग्यास को पाकिस्तान लाया जाएगा। पाकिस्तान अपने शहरियों के लिए तो न अमन कायम कर सका, न रोज़गार दे सका, न मुल्क की अवाम के लिए कोई आसानियाँ पैदा हुई। यहाँ का अशराफिया तबका आए रोज़ नए टैक्स लगाकर अवाम को नई मुसीबत में मुब्तला कर रहे हैं और दुनिया सारी से कर्जा लेकर वो भी अशराफिया खा जाती है, अवाम से जो टैक्स लेते हैं वो भी खा जाती है। न तालीम, न इलाज, न रोज़गार, न बाकी सहूलियात ज़िंदगी की। ऐसे में बाहर से लाखों लोगों को लाकर यहाँ आबाद करना और उनको ट्रेन करके बर्मा में लड़ाई लड़ना, ये कहाँ की अक्लमंदी है। इससे पाकिस्तान मज़ीद इंतशार का शिकार होगा और ख़ास तौर पर सिंध में तो इसके ख़िलाफ़ एक ज़बरदस्त रिएक्शन होगा, क्योंकि अमूमी तौर पर बैरूनी मुल्क से जिनको लाया जाता है वो सब के सब कराची में आके आबाद किए जाते हैं। इस वक्त कराची सेचुरेटिंग पॉइंट पर पहुंच चुका है। बेइंतहा इलाके ऐसे हैं जहाँ पर न पानी है, न गैस है और न बिजली है। शहर जैसे यानी ऐसा अर्बन सेंटर जिसके दुनिया में जिक्र हो रहा है, वहाँ पर न सड़कें हैं न बाकी सहूलियात हैं। वहाँ ये लाखों लोगों को लाकर आबाद करने का क्या मकसद है? ये डॉलर तो कमाएंगे जिहाद बिजनेस में, जिस तरह पहले भी कमाए। जनरल ज़िया के ज़माने में अरबों डॉलर आए, पाकिस्तान के अवाम को कुछ नहीं मिला। पाकिस्तान के अवाम को वो दहशतगर्दी मिली जो आज पूरे पख्तूनख्वा में फैल चुकी है। और कम्युनिस्ट पार्टी ऑफ पाकिस्तान ने उस वक्त भी इंतबाह किया था
कि ये जंग अमरीकी मफादात के लिए मत लड़ो, लेकिन पाकिस्तानी हुक्मरानों ने डॉलर कमाने के लिए वो जंग लड़ी और तमाम जनरल जो उस जंग में मुलविस थे, जिम्मेवार थे, वो अरबों डॉलर के मालिक बन गए, असासे बना लिए और बैरूनी दुनिया में जाके सरमाएकारी की। आज वही खेल यहाँ दोबारा शुरू होने वाला है। तो मैं सख्ती से इंतबाह करता हूँ कि ये न किया जाए और पाकिस्तान के अवाम को इसके खिलाफ आवाज़ उठानी चाहिए, ख़ास तौर पर तरक्की पसंद कुव्वतों को। हमारे यहाँ पाकिस्तान में जो रुजत पसंद कुव्वतें हैं वो तो इन जंगों से माल कमाती है। जैसे जमात इस्लामी ने अफ़गान जंग से अरबों डॉलर कमाए और पूरे मुल्क के अंदर उन्होंने अपना नेटवर्क मुख्तलिफ शोबों का मजबूत किया। इसी तरह जो दूसरी मजहबी पार्टियां उन्होंने भी ये बनाए और जंग अवाम के ऊपर मुसलत हुई। आज दहशतगर्दी अवाम भुगत रहा है, गुर्बत मुफलिसी अवाम भुगत रहा है और दुनिया के अंदर पाकिस्तानी जो जाते हैं, पाकिस्तानी पासपोर्ट की टके की इज़्ज़त नहीं है। इसके अलावा मुल्क की हालत यह है कि इंतहा दर्जे के पढ़े लिखे हायर एजुकेशन वाले PhDs पाकिस्तान छोड़ के बाहर जा रहे हैं क्योंकि यहाँ किसी का मुस्तकबिल नज़र नहीं आ रहा। उठो, पाकिस्तान के हालात को बदलो। और कम्युनिस्ट पार्टी ऑफ पाकिस्तान जो समझती है कि अब पार्लिमानी रास्ते बंद हो गए, इंतखाबात के रास्ते बंद हो गए, बंदूक की सियासत कम्युनिस्ट पार्टी समझती है कि आज के दौर में मुकम्मल तौर पर नाकाम हो चुकी है। अवामी बगावत के लिए तैयार किया जाए, अवाम को शऊर देकर, अवाम को मुनज़्ज़म करके अवाम को सड़कों पर लाया जाए, एक अवामी बगावत का माहौल पैदा करके हुक्मरानों को मजबूर किया जाए ताकि इस मुल्क के अंदर इस खराबियों को रोका जा सके। बहुत बहुत शुक्रिया। क़ौमी अवामी तहरीक जी ज़ैली तनज़ीम सिंधी शागिर्द तहरीक ज़िले सिंध यूनिवर्सिटी जी गरजाणी ज़िले सदर आमिर सिंधी जी सदारत हेठि थी गुज़री, जंहिंमें सिंधी शागिर्द तहरीक जे मरकज़ी नायब सदर सकलेन अब्बास ऐं सिंधी शागिर्द तहरीक जे मरकज़ी निगरान अशरफ पली जो ख़ुसूसी तौर शिरकत कई। गरजाणी दौरान 1 डिसंबर ते सिंध यूनिवर्सिटी जे पॉइंट्स ग्राउंड में मुनक़िद थींदड़ पैगाम लतीफ़ जलसे आम बाबति तफ़सीली ॻाल्हि ॿोल कई वई, जंहिंमें जलसे जे इंतज़ामनि लाइ हिकु तयारी कमेटी पिणु जोड़ी वई, जॾहिं त मुख़्तलिफ़ सियासी, समाजी ऐं क़ौमी तनज़ीमनि खे पैगाम लतीफ़ जलसे जो दावतूं पहुचाइण जूं ज़िम्मेवारियूं पिणु सौंपियूं वियूं। सुजाग बार तहरीक जी मरकज़ी कमेटी जो इजलास मरकज़ी सदर फाज़िल खोसे जी सदारत में हैदराबाद कासिमाबाद में थी गुज़रियो, जंहिंमें अवामी तहरीक जे मरकज़ी तालीमी सेक्रेटरी एडवोकेट इस्माइल ख़ासखेली, मरकज़ी अॻवान एडवोकेट मीर परवेज़ दाऊद पोटो ऐं जाम तमाची ख़ुसूसी तौर शिरकत कई। सुजाग बार तहरीक जे 2 सालनि जी बाडी जो मुदो पूरो थियण ते मरकज़ी कमेटी समेत समूरनि ज़िलनि जूं बाडियूं टोड़े ऑर्गेनाइज़िंग कमेटियूं जोड़ियूं वियूं, जंहिंमें सरमद लतीफ़ ख़ासखेली मरकज़ी ऑर्गेनाइज़र ऐं शुएब भुट्टो सेक्रेटरी चूंडिया विया। इजलास में फ़ैसिलो कयो वियो त 7 डिसंबर ते मल्हाइजंदड़ सक़ाफ़ती ॾिहाड़े में सुजाग बार तहरीक जा ॿारड़ा भरपूर हिसो वठंदा। 21 डिसंबर ते अवामी तहरीक ऐं सिंधियाणी तहरीक जे लाड़काणे वारी रैली में सुजाग बार तहरीक तरफ़ां भरपूर शिरकत कई वेंदी। इजलास खे ख़िताब कंदे अॻवान चयो त गॾियल क़ौमनि जे ॿारनि जे इदारे यूनिसेफ पारां जारी कयल सिंध चाइल्ड लेबर सर्वे मूजिबि सिंध में 13 लख ॿार जबरी पोरियो करे रहिया आहिनि, जिन मां 63% ॿार ज़राइत, 12% मैन्युफैक्चरिंग ऐं 10.8% होलसेल मार्केट में जबरी पोरियो कनि था, जॾहिं त उन्हनि ॿारनि में सभ खां वधीक 35% ॿारनि जो तालुक़ु सिजावल सां आहे। असांजी सिंध में केतिरा ई ॿार मुआशी दबाव सबबि स्कूल वञण बदिरां दुकाननि या कारखाननि में कमु कनि था। केतिरा ई ॿार तशदुद जो शिकार थियनि था। जिनसी वाक़िया, मेडिकल गफ़लत, लापरवाही ऐं ईंदड़ पीढ़ियुनि जो ॿार संदन मासूम कुल्हनि ते आहे। इहे सभु हक़ीक़तूं असांखे यादि ॾियारनि थियूं। ॿारनि बाबति ॻाल्हाइण जो मतिलबु रुॻो उन्हनि जे मसइलनि खे उजागर करणु न पर उन जी दुनिया खे सम्झणु पिणु आहे। ॿार दुनिया खे मुहबत जी अख सां ॾिसनि था। इजलास में सॼी सिंध जे ज़िलनि जा ऑर्गेनाइज़र ऐं सेक्रेटरी पिणु चूंडिया विया। चक भरिसां वैशीअ जवाबदार पारां मासूम निगरी सां ज़्यादती जो इंकशाफ साम्हूं आयो आहे। ॻोठ फरीदाबाद में जवाबदार दिलावर माणिचो 9 सालनि जी रिहाना पहोड़ खे ज़्यादती जो निशानो बणायो।
इतला ते SHO चक वाक़े वारे हंधि पहुची मुतासिर बारड़ी खां तफ़सील वरिता। पुलिस जो चवणु आहे त बारड़ी खे तिबी मुआइने लाइ इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। जवाबदार खे जल्द गिरफ़्तार कयो वेंदो, जॾहिं त आख़िरी इतलाउनि ताईं जवाबदार गिरफ़्तार न थी सघियो हो। कराची में डेमोक्रेटिक लॉयर एसोसिएशन जे इंतज़ाम हेठि 27वीं आइनी तरमीम अदलिया जी आज़ादी ऐं अवामी हक़नि ऐं उन ते थींदड़ असरनि जे मौज़ू ते कराची प्रेस क्लब में अहम तक़रीब मुनक़िद कई वई। तक़रीब जी सदारत सीनियर एडवोकेट ऐं मरकज़ी सदर अवामी वर्कर्स पार्टी पाकिस्तान कामरेड अख्तर हुसैन एडवोकेट कई। मुक़ररनि तरमीम जे मुख़्तलिफ़ पासनि, सियासी ऐं क़ानूनी असरनि ऐं अवामी आज़ादियुनि ते इम्कानी असरनि बाबति तफ़सीली ॻाल्हि ॿोल्हि कई। तक़रीब खे सीनियर एडवोकेट सलीम सलाम अंसारी एडवोकेट ऐं दानिश्वर जावेद काज़ी सीनियर एडवोकेट ज़िया अहमद ऐवान, समाजी इल्म जे माहिर डॉक्टर जाफ़र अहमद सीनियर एडवोकेट सलाउद्दीन गंडापुर ऐं कामरेड जमील शाहिद तजिए निगार ऐं नामियारे साफ़ी मज़हर अब्बास ख़िताब कयो। तक़रीब में वकीलनि, मुहक़क़नि, समाजी कारकुननि ऐं सियासी कारकुननि वॾे अंग में शिरकत कई। जॾहिं त उन मौक़े ते अॻवान चयो त हू आइनी जमहूरी हक़नि जे तहफ़ुज़ जे लाइ जदोजहद जारी रखंदा। 27वीं आइनी तरमीम ख़िलाफ़ पिणु जदोजहद कई वेंदी। थर सिटीज़न फोरम पारां कोल प्रोजेक्टनि चाइना कली लूण जे खाणियुनि सिरनि जे भठनि कारूंझर जी कटाई ऐं वणनि जी वाढी सबबि माहौलियाती तबाही ख़िलाफ़ साफ़ सुथरी ऐं सरसब्ज़ माहौल वाॼाईंदड़ थर जे उनवान हेठि 6 ॾींहंनि जो क्लाइमेट मार्च थर जे 7 तालुकनि मां सफ़र तइ करे मिठी पहुची वियो, जिते थर क्लाइमेट मार्च में शामिल अॻवाननि जो गुल निछावर करे इस्तक़बाल कयो वियो। थर सिटीज़न फोरम जे सीनियर अॻवाननि चेयरमैन ओभायो जुणेजो एजाज़ बजीर, समाजी अॻवान कृष्ण शर्मा, मामा विशन थरी, कुर्बान समेजो, साजन चारो, इम्तियाज़ नूर कुंभर मेवाराम ऐं ॿिनि ख़िताब कंदे चयो त थर जी बदिलजंदड़ आबहवा मुंदो माहौल तोड़े माहौलियाती मौसमू तब्दीली जा चिटा उहिञाण आहिनि। थर में इंसानी हैवानगी तोड़े निबाताती ज़िंदगियुनि जो दारो मदार जर्जे पाणी ते मुनहसर आहे। अॻवाननि वधीक चयो त कंपनी प्रोजेक्टनि जो पाणी वण ॿूटा ज़मीन तबाह करे रहियो आहे। कारूंझर रुॻो पथर नाहे, कारूंझर असांजे जिस्म जो हिसो आहे। हुननि चयो त माहौल जो तहफ़ुज़ हर फ़र्द जी ज़िम्मेवारी आहे, सभिनी खे किरदारु अदा करणो पवंदो। थर खे माहौल फ्री ज़ोन बणाए फितरत सां हथ चुरांद बंदि कई वञे, वणनि जी वाढी ऐं शिकार ते मुकमिल पाबंदी लाॻू कई वञे, कोल प्रोजेक्ट में मक़ामी माण्हुनि खे रोज़गार ॾिनो वञे, कलोई मां मिलंदड़ रॉयल्टी जा अरबे रुपया बुनियादी मसइलनि ऐं सहूलियतुनि ते ख़र्च कया वञनि। पंगरियो भरिसां ब्रांच ड्रेन जे वेझो मुख़्तलिफ़ ॻोठनि जे रवासियुनि तोड़े आबादगारनि मोहम्मद राशिद, अकबर अली सूमार, वहीद ऐं ॿिनि जी अॻवानी में एहतजाज कयो ऐं दाहियो त ब्रांच ड्रीम सिम नाले जी कंधी ते पका घर ऐं उताकूं ठाहियूं वियूं आहिनि। सिम जा कपर कमज़ोर हुअण करे आबकलाणी ऐं बरसाति जे मौसम में बंद टुटी वञनि था। सरकार कब्ज़ा कंदड़ माण्हुनि खां कब्ज़ा ख़ाली कराए। सिंध जे अदीबनि ऐं सजाहवंद धुरियनि शाह लतीफ़ खे सिंधी रिवायतनि, क़दरनि, अमन ऐं भाईचारे जो शाइर करार ॾींदे चयो आहे त मौजूदा ललकारनि जे दौर में सिंध जे रिवायतनि, क़दरनि ऐं पंहिंजी ॿोली खे बचाइण ऐं फहिलाइण लाइ स्कूल ऐं कॉलेज सतह ते ॿारनि लाइ शाह लतीफ़ जा मेला मुनक़िद कराया वञनि त जीअं नए नसल खे लतीफ़ शनासी जो पैगाम ॾेई सघिजे। उन्हनि अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार सिंधी ॿोली जे बाइख़्तियार इदारे पारां मुनक़िद करायल 3 ॿारनि लाइ शाह लतीफ़ जे मेले खे ख़िताब कंदे कयो। उन मौक़े ते अयाज़ लतीफ़ पलीजे, फ़याज़ लतीफ़ ससुई ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त लतीफ़ दुनिया जो अज़ीम ऐं आफ़ाक़ी शाइर आहे। हुन सिंध जी मिटी, रिवायतनि ऐं क़दरनि जी ॻाल्हि पंहिंजी शाइरी में करे उन्हनि खे अमर करे छॾियो आहे। लतीफ़ सरकार वहिकरे जे उबतड़ हलंदड़ नए क़दरनि ऐं रिवायतनि खे जनम ॾींदड़ माण्हू हो। अॼु ॿार खे संस मिलाइण जो मक़सदु ॿारनि खे पंहिंजे बुनियाद सां मिलाइणु आहे।
उन मौक़े ते अॻवाननि ख़िताब कंदे चयो त अॼु जा ॿार उहे ज़रा आहिनि जिन मां मुआशिरा ठहणा आहिनि। सिंध जे स्कूलनि कॉलेजनि ऐं इदारनि में सभ खां वधीक प्रोग्राम ॿारनि ऐं नौजवाननि लाइ थियणु खपनि। असां वटि मसनूई शयूं अची वियूं आहिनि। पंहिंजे विरसे खे ईंदड़ नस्ल ताईं मुंतक़िल करण लाइ ॿारनि खे लतीफ़ सां मिलाइणु घुरिजे। सिंधी अदबी संगत शाख लाड़काणे पारां सक़ाफ़त जे हवाले सां मेड़ाको मुनक़िद कयो वियो, जंहिंजी सदारत डॉक्टर पिरह सकीना गाद कई। उन मौक़े ते ख़िताब कंदे डॉक्टर पिरह सकीना गाद जो चवणु हो त सिंध जी सक़ाफ़त दुनिया जी क़दीम तरीन सक़ाफ़त आहे। सिंधी सक़ाफ़त में वक़्त सां गॾु तब्दीली ज़रूरु आई आहे, पर सिंध जी सक़ाफ़त में मज़हबी रवादारी बेमिसाल आहे। मुंहिंज जे दड़े जे सिरनि खां शाह लतीफ़ जे सिरनि ताईं ऐं अॼु जे जदीद दौर में जदीद सिंध ताईं हीअ तहज़ीब पंहिंजी ख़ूबसूरती, हमदर्दी ऐं मुहबत सां क़ाइमु आहे। सिंध जी सक़ाफ़त न सिर्फ़ु लिबास पर ॿोली ऐं रीतनि रस्मनि में झलकंदड़ नज़र अचे थी। अदीबी नक़ाद बकाउला बोज़दार कल्चर ऐं उनजी अहमियत ते मज़मून पेश कंदे चयो त सिंध जी सक़ाफ़त अॼु बि पंहिंजे रंगनि सां शर्मसार आहे। सिंधी माण्हुनि तारीख़ जे बदतरीन हालतुनि में बि पंहिंजी सक़ाफ़त खे ज़िंदा रखियो आहे। सिंध जी सक़ाफ़त खे कॾहिं बि फ़ना नाहे, छाकाणि त सिंधी माण्हू पंहिंजी सक़ाफ़त सां मुहबत कनि था। शाइर ऐं अदीब डॉक्टर इरशाद आरिफ़ जोखे ॻाल्हाईंदे चयो त सिंध जी तहज़ीब दुनिया जे तहज़ीबनि जी माउ आहे। दुनिया खे सिंध जे माण्हुनि तब्दील कयो आहे। शाइर ऐं अदीब सदीक़ सुमरे ॻाल्हाईंदे चयो त असांखे पंहिंजी ॿोली लोक अदब लाइ अञा बि घणी महिनत करण जी ज़रूरत आहे। नौजवान लेखक दानिश तुर्क सिंधी सक़ाफ़त जी तारीख़ मज़मून पेश कंदे चयो त सिंध केतिरनि ई सदियुनि खां ग़ुलामी जे ज़ंजीरनि में जकड़ियल हुअण सबबि पंहिंजे कल्चर खे बचाइण लाइ गरी क़ीमत अदा कई आहे। कहाणीकार ऐं ड्रामा निगार एजाज़ सोलंकी ॻाल्हाईंदे चयो त अदीब पंहिंजी क़ौम, ॿोली, धरती ऐं सक़ाफ़त जा मुहाफ़िज़ थींदा आहिनि। शाइर मिस्कीन ईसा ॻाल्हाईंदे चयो त सिंधी कल्चर पंहिंजी धरती सां जुड़ियल आहे। उन मौक़े ते समी साजिद जुणेजो सिंधी सक़ाफ़त जे हवाले सां गज़ल, ओशा कागाणी गज़ल, ज़ाहिद जुणेजे, आकाश अंसारी जी इनकलाबी शाइरी ऐं एजाज़ सोलंकी सक़ाफ़त कहाणी पिणु पेश कई, जॾहिं त सदीक़ सुमरे पंहिंजो गीत झुंगारे ॿुधायो। गरजाणी में सदरुद्दीन भट्टी, शाहिद बुलेदी, बशीर शेख, रज़ा हुसैन, डॉक्टर तनवीर गाद, खलीक मेमण, अब्दुल रसूल चन्ना, दिलबर चांडियो, रबरीनो समो ऐं ॿियनि पिणु शिरकत कई। नौजवान क्लासिकल रागी काशिफ समेत क़ौमी इनकलाबी गीत पेश कया, जॾहिं त कार्रवाई संगत जे सेक्रेटरी ईसा मेमण हलाई। हीअ असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं ख़बरूं। इन ते प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। जॾहिं पेर तेॾहिं ख़ैर। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन